अस्सलाम वालेकुम। मां गुलमुनीर समूह PST जी जेके टेस्ट थी उन में अहिड़े नमूने जो मैथ में हिसाब ईंदो आहे। त हाणे सभ खां पहिरीं जेको आहे तव्हांखे हिते सिर्फ़ु निशानियूं आहिनि। हाणे प्लस जी आहे, माइनस जी आहे, प्लस आहे, वरी मल्टीप्लिकेशन आहे, वरी -1 आहे। त सभ खां पहिरीं जेकी अवल ॻाल्हि आहे त तव्हांखे निशानी जी ख़बर हुजे त जेकॾहिं पाण प्लस मल्टीप्लाई माइनस कंदासीं त जवाबु जेको असांखे माइनस मिलंदो। जेकॾहिं माइनस मल्टीप्लाई प्लस कंदासीं त असांखे जवाबु माइनस मिलंदो। जेकॾहिं माइनस मल्टीप्लाई माइनस कंदासीं त जवाबु असांखे प्लस मिलंदो। जेकॾहिं प्लस मल्टीप्लाई प्लस कंदासीं त असांखे जवाबु प्लस जो मिलंदो। त सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त निशानियूं जेके आहिनि, सिंबल जेके आहिनि, उहे तव्हांखे यादि हुजणु खपनि। ठीकु आहे। त हाणे अचूं था पाण हिसाबु हल करियूं था। हिन में ऑप्शन ॾिनल आहिनि त 4 जवाबु आहे, बी में 2 ॾिनल आहे, सी में -2 ॾिनल आहे ऐं डी में 15 ॾिनल आहे। त हाणे अचो त पाण हिसाबु करियूं था। हाणे 7, ठीकु आहे, पाण रखियोसीं, हिते पाण सोल्यूशन कयूं था। 7 पाण रखियोसीं, 7 खां पोइ प्लस जी निशानी आहे। हाणे हीअ प्लस जेकी आहे उहा हिन माइनस सां मल्टीप्लाई कंदासीं त प्लस इंटू माइनस। त हाणे हिते पाण ॾिसंदासीं प्लस इंटू माइनस इज़ इक्वल टू माइनस। त हाणे हिते हीअ पंहिंजी निशानी थींदी माइनस जी। हे 6 पाण रखियासीं, प्लस जा 3 आहिनि, पाण प्लस जा 3 साॻिया रखंदासीं। हाणे मल्टीप्लाई ब्रैकेट जे अंदरि -1 आहे। त हाणे असां छा कंदासीं, 7 - 6 साॻी रखंदासीं, ही प्लस जो प्लस साॻी रखंदासीं, ही 3 हिन सां मल्टीप्लाई कंदासीं ब्रैकेट में, जेको -1 ॾिनल आहे त हिन जो जवाबु -3 ईंदो। पाण -3 रखियोसीं। हाणे 7 मां 6 वेंदो, बाक़ी बचो 1। हाणे वरी हिते ब्रेक कबो ऐं हीअ निशानी जेकी आहे हिन सां मल्टीप्लाई कबी। हिन सां मल्टीप्लाई कंदासीं त हीअ माइनस थियो, -3। त हाणे 1 मां 3 जेके आहिनि उहे वञनि कोन था। 1 मां -3, 1 मां 3 कट नथा थी सघनि। इन करे असांजो जवाबु जेको ईंदो, 1 मां -3 माइनस करिणी त जवाबु ईंदो -2। त असांजो जवाबु निकिरी वियो। ऑप्शन जेको सी आहे उहो असांजो सही ऑप्शन आहे। त जवाबु -2 ईंदो। महिरबानी।